दादू में समाजी तंजीम MDF और ब्रिटिश काउंसिल के सहकार से लेडीज़ क्लब हॉल में डिस्ट्रिक्ट कम्युनिटी के हवाले से तकरीब मुनक़द कई वई। तकरीब में तालीम खाते के आफिसरन, मोला कमेटी के चेयरमैनन, औरतन, मर्दन और उस्तादन पिण वडे अंग में शिरकत कई। तकरीब में RSU के डिस्ट्रिक्ट ऑफिसर कुर्बान अली भुट्टो खास मेहमान तौर शिरकत कई। तकरीब की शुरुआत तलावत कलाम पाक से कई वई, जन तकरीब में आयल मेहमान के अजरखन जा तोहफा पेश किया विया। तकरीब के तालीमी ऑफिसरन, मोला कमेटी के चेयरमैनन और बेन खिताब किया। इन प्रोग्राम जो कोऑर्डिनेटर जावेद अहमद शेख, ऑर्गेनाइजर मुख्तियार अली शाहानी पारा, तालीमी ऑफिसरन अब्दुल शकूर आराइन, याज इलाही अबड़ो, इरफान साहिड़, कमरदीन खोखर, सीनियर सहाफ़ी गोस अली जतियाल ऐं ॿियनि खे बहितरीन कारकर्दगी तौर शील्डूं ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते अॻवाननि तेज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त MDF मैनेजमेंट डेवलपमेंट फाउंडेशन 2016 खां वठी दादू में कमु करे पई। असां वटि प्रोजेक्ट आहे टेक अ चाइल्ड टू स्कूल, यानी कि जेके आउट ऑफ स्कूल ॿार आहिनि उन्हनि खे स्कूलनि में दाख़िल करायो। उन लाइ असां यूथ वॉलंटियर ॻोल्हींदा आहियूं, उन्हनि जी कैपेसिटी बिल्ड जी असां ट्रेनिंग कराईंदा आहियूं। उहे ॿार ट्रेनिंग खां पोइ वरी उहे वॉलंटियर आउट ऑफ स्कूल ॿारनि खे स्कूलनि में दाख़िल कराईंदा आहिनि। उन्हनि जी सपोर्ट लाइ असां मोला कमेटियूं ठाहियूं। औलाद सां तइलीम जे मामले में को कंप्रोमाइज़ न हुजे। सुबुह थिए त बाबा हू हुनखे स्कूल वञिणो आहे, उन जे लाइ इहो इंतिहाई ज़रूरी आहे त उन जा पहिरीं वालदेन मेंटली तयारु हुजनि। जेकर उहे तयारु हूंदा त ॿारु तव्हांजो स्कूल में हूंदो, ऐं जेको ॿारु तव्हांजो ड्रॉप आउट जेको सिस्टम आहे, जेको ड्रॉप आउट जो रेशो तव्हांखे ॿाहिरि में ज़्यादा मिलंदो, सिर्फ़ु इन जे करे जो उन्हनि खां ॿनी ॿार जो कमु कराए थो वञे। सर ही इसमें असांजो प्रोग्राम आहे ब्रिटिश काउंसिल जो टेक ए चाइल्ड टू स्कूल। उहे ॿार जेके स्कूल खां आउट आहिनि या न पिया पढ़ी सघनि, जेके सबब आहिनि, उन्हनि में असां परियां इहो स्टार्ट कयोसीं त वॉलंटियर ॻोल्हियासीं, वॉलंटियरनि खे ट्रेनिंग ॾिनीसीं ऐं वॉलंटियर्स जे थ्रू ई असां ॿार एनरोल कराया आहिनि, जेके हिन साल असां 1500+ ॿार एनरोल कराया आहिनि। तकरीब में डिस्ट्रिक्ट मोला कमेटी के 9 चेयरमैनन के पिण शील्डूं ऐं मनता सर्टिफिकेट ॾिना विया। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त मुल्क जी तरक़ी लाइ तालीम खे उजागर करण लाइ वालदेन खे घुर्जे त हू पंहिंजनि मासूम ॿारनि खे तालीम जहिड़े ज़ेवर सां नवाज़ण लाइ पंहिंजो अहम किरदारु अदा कनि त जीअं ॿार तालीम हासिल करे मुल्क ऐं वालदेन जो नालो रोशन करे सघनि। कैमरामैन हुबदार अली बबर सां गॾु असलम निगारी, तेज़ TV न्यूज़ दादू।